अस्सलाम साथी, उम्मीद करदा ठीक है, खैरियत सां। अगर तव्हां भी इन तरह जूं पासपोर्ट साइज़ जी तस्वीर ठाहिणु चाहियो था त बिल्कुल भी आसान आहे। त अगर तव्हां करीबी कंहिं सेंटर ते वेंदा हो या कैमरामैन वग़ैरह ॾे वेंदा हो त मतिलबु तव्हांखे चवंदो आहे तव्हांजो फेस सही नथो अचे या तव्हांखे तस्वीर पसंदि न ईंदी आहे, त इन करे तव्हां पसंदीदा तस्वीर जेका तव्हांजी मोबाइल में निकितल हूंदी बिल्कुलु उन ते ठाहींदव। रियल फेस सां तव्हां बिल्कुलु आसान तरीक़े सां माना तस्वीर एडिट करे सघंदव। त बिल्कुलु पंहिंजे पसंदीदा तस्वीर जेका मोबाइल गैलरी में तव्हां वटि मौजूदु हूंदी। तव्हां सभ खां पहिरियां वेंदव क्रोम ब्राउज़र ते। क्रोम ब्राउज़र खे ओपन करे तव्हांखे जिमिनी ऐप खे सर्च करिणो आहे। असां जिमिनी ऐप खे सर्च कंदासीं। जिमिनी ऐप खे सर्च कयोसीं, तव्हांजे इंटरफेस कुझु हिन तरह अचे थो। तव्हां हिन खे ओपन कंदव, तव्हांजे इंटरफेस कुझु हिन तरह शो थींदो। क्रिक MG खणंदव। क्रिक MG खणी करे तव्हां जेको आहे त नो थैंक्स खणो। तव्हां वटि अगरि ईअं अचे थो ऑप्शन त नो थैंक्स खणणो पवंदो। हाणे असां वेंदासीं अपलोड तस्वीर ते। अपलोड फाइल तस्वीर मतिलबु हितां असां तस्वीर सिलेक्ट कंदासीं। तस्वीर जेका असांजी पसंदि जी आहे उन जी तस्वीर खे सिलेक्ट कंदासीं, जंहिं ते असांखे साइज़ तस्वीर मतिलबु त पासपोर्ट साइज़ तस्वीर ठाहिणी आहे। त असां उन जी तस्वीर खे हणंदासीं। तव्हां बिल्कुलु ऑनलाइन ॾिसी रहिया आहियो। त असां हाणे उन जो जेको आहे प्रॉम्प्ट पेस्ट कंदासीं, जंहिं ते असांखे तस्वीर खे जेको आहे पासपोर्ट साइज़ जी तस्वीर ठाहिणी आहे। त असां हुनखे पेस्ट कयोसीं। हाणे कुझु ई देरि में तस्वीर एडिट थी करे असांजे साम्हूं ईंदी। बिल्कुलु अगर तव्हांखे वक़्त में अर्जेंट तस्वीर खपंदी आहे, तव्हां बिल्कुलु हिन ते ठाहे सघो था आसान तरीक़े सां। असांजी तस्वीर तव्हां हाणे ॾिसी रहिया आहियो। कुझु ई देरि में तव्हांजे साम्हूं कुझु हिन ई फेस सां अची करे एडिट थी साम्हूं अची वई। त अगरि तव्हां बि इन तरह जा ठाहिणु चाहियो था त इहो तव्हांखे असां प्रॉम्प्ट जेको आहे त व्हाट्सएप में ॾींदासीं। तव्हां असांजे व्हाट्सएप में ॾिसी रहिया आहियो। हिन वक़्तु काफ़ी सारी फ़ोटूं जेके आहिनि एडिट करण वक़्तु जेके प्रॉम्प्ट असांजे चैनल में मौजूदु हूंदा तव्हांखे मिलंदा। त असांजे चैनल खे फॉलो करे अहिड़ा तमामु प्रॉम्प्ट तव्हां कॉपी करे पंहिंजे पसंदीदा तस्वीर ठाहे सघो था।